सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। मुज़र सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन जग मशहूरु प्रोग्राम डाक जा ॾस में अवां सभिनी खे भलीकार, खुशामदीद, वेलकम। आऊं आहियां अवांजो पंहिंजो अली नवाज़ारी सर। मुज़र सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध जेके असां सिंध जो तर्जमान चैनल चई सघूं था, हिन क़ौमी चैनल ते असां हर हफ़्ते के बि क़ौमी किरदार अवां सां मुतारफ़ कराईंदा रहिया आहियूं। हीउ प्रोग्राम सिंधी अदब में औरतुनि जो हिसो जे सिरे हेठि अवां जे संवादनि ताईं हफ़्तेवार पहुचंदो रहे थो। हिन प्रोग्राम में हर भेरे किन बि सिंध जे ॿिनि या टिनि लेखकाउनि जो तारफ़ी खाको अवां जे अॻियां पेश कयो वेंदो आहे। असांजे अॼोके हिन प्रोग्राम जूं जेके ॿ लेखकाऊं आहिनि, हुन मां हिकिड़ी आहे बहितरीन कहाणीकारा रोशन तबसुम, ऐं ॿी असांजे सिंध ऐं हिंद जी निहायत ई घणियूं लिखंदड़, मोक़क़ बि आहे, नक़ाद बि आहे, कहाणीकारा बि आहे, रीता शाहाणी, जंहिंखे सिंधूअ जी मीरा पिणु सॾियो वेंदो आहे। सभ खां पहिरीं ऐं तव्हांजे अॻियां रोशन तबसुम तारीफ़ पेश कंदुसि। रोशन नालो, रोशन लिखणियो। रोशन जे कहाणियुनि जे माग मारूई ऐं मां में बाक़िशा रिज़वी लिखियो आहे। जेकॾहिं उन्हारे जी राति जे थधी सुंदर शाम जा सांवरा रंग, चांडोकीअ राति जे पोएं पहर जी चांडोकी, माकबिनी राबेल जी सुराण ऐं ख्वाजा फरीद जी सराइकी काफ़ीअ जी समूरी सूं गॾिजी हिकु वजूद जी सूरत इख्तियार करे त पक उहा सूरत रोशन तबसुम मेमण जी हूंदी। मूं रोशन जी रियाण बि ॿुधी आहे, संदसि कलम अवसरंदड़ लफ़्ज़ बि पढ़िया आहिनि त संदसि मुर्क बि पकी आहे, उहा हर रूप में रोशन आहे। इहे हुआ माकनिशा रिज़वी जा लफ़्ज़ जेके रोशन तबसुम जे किरदार खे ऐं उन्हनि जे तकलीफ़ुनि खे उजागर कनि था। सिंध जे नाले वारी कहाणीकारा ऐं शाइरा रोशन तबसुम 1960 ईस्वी धारे टंडे जाम जे मशहूरु मेमण ख़ानदान में अखि खोली। हिन शुरूआती तालीम मक़ामी तरह पास करण खां पोइ मैट्रिक मटियारी मां ऐं वधीक तालीम हैदराबाद ऐं सिंध यूनिवर्सिटीअ मां हासिलु कई। हिन लिखण जी शुरूआति 80 वारे ॾहाके खां शाइरीअ खां कई। संदसि शुरू में कुझु शाइर इबरत मैगज़ीन में छपिया।
उन बाद हिन महिराण नई ज़िंदगी ऐं ॿियनि रिसालनि में लिखणु शुरू कयो। शाइरीअ में संदसि रहनुमाई मशहूरु शाइर बिलावल परदेसी कई। हिन वक़्त ताईं संदसि शाइरीअ जा 4 मजमूआ ऋण गजो, राड़ो चो, सपना ऐं राबेल, अखियुनि में सीवे ऐं मुंहुं में आहीं तूं छपिजी चुका आहिनि। संदसि शाइरी उरूज ते आधारियल आहे। बर वज़न जे लिहाज़ खां हू पाबंद शाइरा आहे। हिन शाइरीअ जे सभिनी सिन्फ़नि ते तब आज़माई कई आहे। उनखां अलावा हू सिंधी अदब में कहाणीकारा जी हैसियत सां बि सुञाती वञे थी। संदसि कहाणियुनि जो पहिरियों किताबु सोचनि जी स्लेब ते 1985 ईस्वी में छपियो। हिन किताब ते तमामु घणी तनक़ीद थी जंहिं हिनखे सोचण ऐं सम्झण ते उत्साहियो ऐं हिन कहाणीअ में नवाण आणणु शुरू कई। पर साणस अदब दोस्तनि जो रवैयो त सभु वारो रहियो जंहिं हिनखे ज़हनी तौरु ॾाढो परेशान कयो। पर हिन उन थियल बेजा तनक़ीद खे चैलेंज करे वरितो ऐं बाक़ाइदे ध्यानु कहाणीअ तरफ़ ॾिनो। उन बाद संदसि कहाणियुनि जो ॿियो मजमूओ मारवी ऐं मां 1999 ईस्वी में गुलशन पब्लिकेशन पारां छपजी पधिरो थियो। हिन मजमूए में कुल 20 कहाणियूं आहिनि जेके ॾाढियूं दिलकशूं हुअण सां गॾु दर्द जी पीड़ा ऐं दुखदायक आहिनि। रोशन हिन किताब में पंहिंजे पारां में अदब दोस्तनि जे रवैये ते तमामु घणा छो छंडिया आहिनि ऐं केतिरनि हक़ीक़तनि खे वाउको कयो आहे। रोशन जूं कहाणियूं डिक्शन तौरु ख़्याल जे लिहाज़ खां बि सिंधी अदब में आम जाइ वालारीनि थियूं। संदसि कहाणी मारवी ऐं मां जो हिकु पैराग्राफ हिते ॾियां थो जंहिंमें हिन जे ख़्यालनि जी उॾार ऐं सजन खां हिन समाज तां पीड़ितंदड़ औरत जे अहसासनि जो पतो पए थो। तूं लिखे थी तो त सतुर जी सोभ माणे मलीर जो पाण मंदार बणाए सिंध जी सती ऐं सोभिया जो उञाण बणिजी पाण मञाए छॾियो। भेनर तोखे उमिरि अयारी बेसा घाटीअ सां त्री ऐं पलर जो प्यासो ॾोथियनि ॾाॾाणनि खां दूर ॾेसावर भेड़ो कयो पर हे असमत जी राणी ख़बर अथई तुंहिंजे दौर जे उमिरि खे अञा ताईं कमज़ोर हवस परस्त ऐं इश्क जो अंधो सॼो वञे थो। रोशन जी कहाणीअ जो मतिलबु पैराग्राफ पढ़ण खां पोइ आउं नथो सम्झां त संदसि कहाणियूं लूण जहिड़ियूं आहिनि। सादो ख़्याल सादो इज़हार ॿोलीअ जी वुसअत जो वसीलो हूंदो आहे ऐं हिन पंहिंजे कहाणियुनि में आम किरदारनि जी चूंड करे आम माण्हूअ जे अंदरि में लही उन्हनि जे दर्द खे सम्झण ऐं आम ताईं पहुचाइण जी कोशिशि कई आहे। रोशन 2 साल सिंधालाजी में मुलाज़मत कई पर पोइ किन सबबनि जे करे हू सिंधालाजीअ खे अलविदा करे वई। हू सिंध सूबे जे इतलात इंफॉर्मेशन खाते में मुक़ररु थियण खां पोइ तरक़ी कंदे आला उहिदे ते फाइज़ आहे। संदसि कहाणियूं मज़मून ऐं मकाला सिंध जे मुख़्तलिफ़ अख़बारनि ऐं रिसालनि में छपजी माणे चुका आहिनि। हाणे हिन वक़्तु कराचीअ में रिहाइश पज़ीर आहे। सामीन हीअ असांजी रोशन तबसम हिकु बहितरीन कहाणी किताब रही आहे त ख़ूबसूरत शाइरा बि आहे। असांजे अॼोके हिन प्रोग्राम जी जेका ॿी अहम लेखिका आहे त आहे सिंधू जी मीरा रीटा शाहनी। सिंधी ॿोलीअ जी बरख लेखिका शाइरा कहाणीकार नावलनिगार ऐं नक़ाद रीटा शाहनी 24 अगस्त 1934 ईस्वी ते हैदराबाद सिंध में हिकु तालीम याफ़्ता ख़ानदान जे फ़र्द आलमचंद उदाराम जे घर में जनमु वरितो। हूअ हैदराबाद जे ट्रेनिंग कॉलेज ऐं संदसि घर वेझो गर्ल्स हाई स्कूल में पढ़ी हुई। रीटा जो वालिद आलमचंद मौसीक़ीअ जो वॾो ॼाणू हो ऐं तमामु सुठो ॻाईंदो ऐं वॼाईंदो हो। जॾहिं 1923 ईस्वी में राबिंदर नाथ टैगोर सिंध आयो हो त आलमचंद मलकाणीअ संदसि शाइरी मजमूए बाग़बान मां हिकु गीत ॻाए ॿुधायो हो जेको टैगोर खे तमामु घणो वणियो हो। रीटा जी पुटी बि शाह जी ॼाणू ऐं सुठो ॻाईंदड़ हुई। सिंधी ॿोलीअ जो नाले वारो अदीब मंगाराम मलकाणी संदसि चाचो हो जंहिं सिंधी नसर जी तारीख़ जहिड़ो मुस्तनद किताब सिंधी अदब जे ढोल में विधो। अहिड़े इल्मी अदबी घराणे में रीटा जो जनमु थियण करे हिन अदब जी उन ॾियाचीअ खे रोशन रखियो ऐं डज़न खनि किताब सिंधी अदब जे ढोल में विधा। हीअं अदब ऐं संगीत वारे संगम में रीटा जे जज़्बनि जो ज्वालामुखी लिखणनि जो लावो बंदी निर्वार थियो ऐं हिन तसलसल सां भरपूर लिखियो जंहिंमें न हुन कॾहिं लिखी वरिती ऐं न हुन कॾहिं पंहिंजे ज़हन खे बार महसूसु कयो। हूअ मुसलसिल लिखंदी रही ऐं लिखंदे लिखंदे हिन अलाए केतिरो
अॻिते तकलीफ़ी सफ़र करे वरितो जंहिंजो शायदि पाण खे ई पतो न पियो। हिन ते ॾात जी देवी महिरबानी थी हुई या हिन ॾात जी देवीअ सां लाऊं लाथी हुई। तो हिनखे पाण खां परे थियण न ॾिनाई। अहिड़े तसलसुल सां अहिड़ो मयारी लिखणु घटि पट त कंहिं मौजूदे खां घटि न आहे। उन हवाले सां इंसाइक्लोपीडिया सिंधियाना जे जुल्द 5 में लिखियो वियो आहे त रीटा शाहणी जे कलम तेज़ीअ जो अंदाज़ो हिन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त हिन जा 1980 ईस्वी खां हिन वक़्त ताईं 30 खां मथे किताब छपजी चुका आहिनि। उन खां सवाइ संदसि तख़लीक़ूं लगातार हिंद ऐं सिंध जे अदबी रिसालनि में शाया थींदियूं रहनि थियूं। हिन सिंधी अदब जी हर सिनफ़ कविता शाइरी नाविल कहाणी मज़मून तनक़ीद तवानाए आत्मकथा ऐं सफ़रनामे ते कामयाबीअ सां कलम हलायो आहे। हिन जे तख़लीक़ुनि में क़दीम ऐं जदीद तहज़ीब जो बहितरीनु मेलाप आहे। रीटा शाहणीअ खे भंबरकीअ जी बुणबुण नाविल बिसारीअ जा 2 पल आत्मकथा ऐं ॿियनि किताबनि ते इनाम ऐं अवार्ड बि मिली चुका आहिनि। रीटा शाहणीअ जो नाविल भंबरकी जी बुणबुण बम्बई यूनिवर्सिटी में BA जे 13 साल जो टेक्स्ट बुक थी रहियो आहे ऐं संदसि किताब गीत रामायण पुणे यूनिवर्सिटीअ में BCom जे 13 साल लाइ टेक्स्ट बुक तौरु पढ़ायो वञे थो। रीटा जे तक़रीबन समूरनि लिखणनि में इंसानी जज़्बनि जी चङे नमूने उपचार थियल आहे। जेतोणीकि संदसि ख़ासि ॿोलियूं शौक़ रहिया आहिनि पर पोइ बि उन्हनि में न्याय जी वणंदड़ ॿोली इस्तेमालु करे उन्हनि खे दिलचस्प बणायो आहे। हिन जेके बि सवन लिखियूं आहिनि पोइ हुन में अकथ कहाणी कबीर हुजे या सुजाण जो समर्पियूं मंगाराम मलकाणी ते हुजे। मलकाणी ते लिखियल सवान में केतिरा ई ख़त मलकाणी जा शामिलु कया आहिनि जेके हुन खेसि लिखिया हुआ। अदब हल्के जो इहो बि ख़्यालु आहे त रीटा खे अदब ऐं शाइरी संदसि चाचे मंगाराम मलकाणी खां विरसे निकिरी आहे ऐं संदसि लिखणनि ते मलकाणी जो असरु आहे। अकथ कहाणी कबीर खे हिन नाविल जे रूप में कबीर जी ज़िंदगी आदर्शन ऐं संदसि शाइराणे फ़िक्र खे निराले अंदाज़ में पेश कयो आहे। दादा जशन वासवानी ते हुजे या यरोदा जेल जूं कहाणियूं हुजनि हिन उन्हनि खे न्याय जी गहराई सां ऐं पंहिंजाइप जो वेस पारायो आहे। ईअं को महसूसु थिए ॼण उन्हनि जे जीवन में झाती पाए उन्हनि जे अंदर में ॼमी बर्फ़ थियल ख़्यालनि खे आम जे अखियुनि ॼाणंदो आहे। उन खां सवाइ नाविल ते त खेसि दस्तरस आहे। हिन जहिड़ी रीति शाइरी में संदसि अंदर जो उद्दमनि खे नरवार कयो आहे जेके उद्दमा विरांगे जो वध बि चई सघजनि था। अहिड़ी रीति हिन नाविल में समाज जा ॾुख सूर दर्द आऊं रीतनि रस्मनि ऐं सवणनि साठनि खे न्याय थी वणंदड़ असलूब में लिखी सच तस्वीर अदब जे ढोल खे मालामाल कयो आहे। अहिड़ीअ तरह संदसि अदबी मज़मून तोड़े कहाणियूं बि संदसि मन अंदर जी सचाईअ जूं साक्षी आहिनि। साॻिए तसलसुल सां हिन सफ़रनामनि में बि भरपूर मुशाहिदनि खे उलियत ॾिनी आहे। संदसि सिंध जो सफ़रनामो जिते मुंहिंजा उछेड़ा सिंध जी तारीख़ जो दस्तावेज़ आहे। हिन सफ़रनामे में रीटा सिंध सां वालियना मोहबत जो भरपूर इज़हार कयो आहे ऐं सिंध जे ज़रे ज़रे खे नंढनि कहाणियुनि में महफ़ूज़ कयो आहे। हिन वटि लिखण जो ॾांहुं आहे फन आहे फिक्शन आहे या वरी हिनखे लिखण सां इश्क आहे। हू हिन इश्क सां पंहिंजी पूरी हयाती निभा कंदी आई। सिंध जा ई रीटा शाहणी पंहिंजी धरतीअ ते 15-16 साल सुख जा खयां त मथां हिंद ऐं सिंध जो विरांगो थियो ऐं हू पंहिंजे ख़ानदान समेत सिंध छॾे हिंद लॾे गई ऐं पोइ सॼी ज़िंदगी सिंध जी सिक में मरंदी झुलंदी रही। रीटा जो ख़ानदान जॾहिं हिंद वियो त हिननि खे बि ॿियनि हिंदुनि वांगुरु कैंप में ई रहणो पियो ऐं संदन उहे ॾींहं रिआयती मुफ़लसीअ वारा हुआ। वटि पाइण लाइ सूटर बि न हो। घर में हिकु ई सूटर हूंदो हो जेको संदसि माउ संदसि नंढी भेण खे पाराईंदी हुई ऐं ॿई भेनरूं गॾिजी स्कूल वेंदियूं हुयूं। रीटा सख़्त में कच्छनि में ॿाहूं विझी स्कूल वेंदी हुई। उन वक़्तु संदसि ज़हन में इहो ई ख़्यालु हूंदो हो त हू शादी कंहिं अमीर माण्हू सां कंदी छो त गुरबतीअ घाणे हिनखे पीड़े छॾियो हो ऐं पोइ हुन वाक़ई 20 अक्टूबर 1957 ईस्वी ते जीवतराम ठाकुरदास शाहणीअ जे पुटु विष्णु शाहणीअ सां बम्बई में शादी कई जेको ख़ुशहाल हुअण सां गॾु गुणवान इंसान कोन हो जंहिं संदसि पूरी ज़िंदगी भरपूर हिमत अफ़ज़ाई कई ऐं कॾहिं बि दिलि खे ॾुखोयो कोन। रीटा जेतोणीकि लिखणु तमामु घणो देरि सां शुरू कयो हो पर हिन अदब जी हर सिनफ़ ते तमामु घणो
ऐं मायारी लिखियो। हुनजे बावजूदि बि हिंदुस्तान जे अदबी हल्के जो क़दुरु न कयो ऐं हू उहो ॾुख पंहिंजे दिलि में केतिरे अरसे ताईं रखियो आई। बाद में जॾहिं हू सिंध जे सफ़र ते आई हुई त हुनखे सिंध जेका मोट ॾिनी हुई हुनजो ज़िक्र ताज जे मज़मून मां हिते नकुल कजे थो। ताज लिखियो आहे, रीटा सिंध में सिंधियती सफ़ीर हरी मोटवाणी सां गॾिजी आई हुई ऐं माता महबूब जे घर इरम नमा में अची रही हुई ऐं पहिरीं राति आदीअ वेले हुन पंहिंजी डायरीअ में हेठियूं सिटियूं दर्ज कयूं हुयूं। मां कहिड़ी जॻह ते पहुती आहियां, हिते जिते मुंहिंजूं जड़ूं आहिनि, मुंहिंजनि पुरखनि वॾनि जो शहर। पोयनि चंद सालनि खां मूं पाण खे केॾो न अकेलो महसूसु कयो, बल्कि तनाव हुअसि। मां जीअं तीअं जी रही हुअसि, कंहिंखे मुंहिंजो क़दुरु कोन हो, मुंहिंजी हयाती वेरत हुई। मां जियां या मरां कहिड़ो फ़र्क़ु पवणो हो। हर को पंहिंजी पंहिंजी ज़िंदगीअ में बेहदि मसरूफ़ हो। शहरी ज़िंदगीअ जी भॼ कुझु अहिड़ी आहे, पर हिते पहुची मूंखे परोड़ पई आहे त मां अकेली न आहियां। मुंहिंजो क़दुरु करण वारा, मूंखे चाहण वारा हिन जान में मौजूदु आहिनि। मुंहिंजी ज़िंदगी अजाई न आहे, मुंहिंजो बि को मुल्ह आहे। हिते पारखू वेठा आहिनि, हू मूंखे सुञाणे सघिया आहिनि, मूंखे सम्झी सघिया आहिनि। असांजी वेव लेंथ लॻभॻि हिकु जहिड़ी आहे। ज़िंदगीअ में नओं उत्साह जाॻियो आहे। मूंखे पंहिंजे पेरनि ते बीहण लाइ पुख़्ती जॻह मिली आहे। मां तना नाया अखीचार क़दुरदान मुंहिंजा ख़ैर खां मुंहिंजा मित्र आहिनि ऐं मुंहिंजे जीवन माना खेज़ बणिजी पई आहे। जिंजो ते लफ़्ज़ मजबे जे मज़मून मां खयां विया आहिनि, पर ताज बि उन लाइ ईअं लिखियो आहे त हुन पंहिंजी डायरी में इहे वीचार, इहे ख़्याल वंडिया आहिनि। मूंखे जंहिं शइ जो अहसासु हो सॼी ज़िंदगी त मुंहिंजो क़दुरु न थियो आहे, को बि मुंहिंजो क़दुरदान न आहे, कंहिं मूंखे उहा मोट न मिली सघी आहे। पर जॾहिं हू सिंध आई हुई त सिंध जी धरती जेका सदाई मुहज़ब ऐं महिमान नवाज़ धरती रही आहे, त हुनखे एॾो मान ॾिनो जो हुनजा समूरा पछतावा, समूरो मयारूं, समूरा ॾोरापा दूर थी विया। रीटा सिंध जा आई हुई ऐं हिन धरती मां ई पंहिंजे न्याणी जो क़दुरु कयो हो ऐं रीटा बि पंहिंजे माउ जी झोली मोतियुनि जहिड़नि लफ़्ज़नि सां भरी हुई। हुनजो सिंध सां अहिड़ो त संबंध हो जो तारा मिर्चंदानी लिखियो आहे त हू जॾहिं नए घर में मुंतक़िल पए थी त हुन वटि किताब तमामु घणा हुआ ऐं संदसि नए घर में एतिरा सारा किताब रखण जी गुंजाइश न हुई, जंहिं करे उन्हनि किताबनि मां छांटी करे कुझु किताब लाइब्रेरियन खे ॾियण जो फ़ैसिलो कयो। जॾहिं हिन किताब छांटी करे लाइब्रेरियन खे ॾियण लाइ अलॻि कया हुआ त उन्हनि किताबनि मां सिंध मां आयल हिकु बि किताब न हो। हिन मां वाज़ह थिए थो त हुन सां केॾी, हुनजी सिंध सां केॾी मोहबत हुई। इहो ई रीटा जो सिंध सां संबंध हो, इश्क हो, मोहबत हुई, या हू सिंध जी अज़ली पाणियारी हुई ऐं हुन सिंध जी सिक जी उन सिंध मां आयल हुननि किताबनि मां लाहिण खे घुरी। रीटा शाणी इंद जे केतिरनि ई सिंधी मुशाइरनि में हिसो वठी पंहिंजी कला जे आधार पंहिंजे दिलनि खे मोहे भरपूर दाद हासिलु कयो। हुन इंडिया जे टीवी चैनलनि, दूरदर्शन, आकाशवाणी, रेडियो तां पंहिंजूं कहाणियूं, शाइरी ऐं मज़मून पेश कंदी रही, जंहिंखे तमामु घणो पसंदि कयो वियो। रीटा जे लिखनि ते सिंध तोड़े हिंद में महसूसु कयो वियो ऐं खेसि मुनफ़रद लेखका जो ख़िताब पिणु मिलियो। सिंधी ॿोलीअ जो नामो और नक़ाद हीरे ठकुर इन हवाले सां लिखियो आहे, रीटा शाणी सिंधी अदब में आई भले देरि सां, पर हू पाण सां जेका नवाण, निरालप ऐं अनोखो गुण खणी आई, जंहिंसां हुन पाण लाइ इम्तियाज़ी दर्जो हासिलु करे वरितो। संदसि उहा नवाण ऐं निरालप हुनजे वीचारनि, मौज़ूअनि, सिंफ़नि, ॿोली ऐं किरदार, नगारी वग़ैरह मां ज़िम्मेदार आहे। हुनजे रचनाउनि खे नवाण ऐं निरालप जो मुजस्सम करे सघिजे त बि वधा न थींदो। हीरे ठाकुर जी मथे राय सौ हिकिड़ो सच आहे, रीटा जे लिखणनि जा मौज़ू वाक़ई निराला रहिया आहिनि ऐं वटि लहजो ऐं असलूब बि निज पंहिंजो ऐं निरालो रहियो आहे। जेतोणीकि हुनजी अदबी पालना मगाराम मलकाणी जहिड़े आला पाए जे लेखक जी छांव में थी आहे ऐं मतिलबु उहो इल्ज़ाम बि आहे त हुनजे लिखणनि ते मलकाणीअ जो असरु आहे। पर आउं सम्झां थो त हुनजे लिखणनि खे पढ़ी ॾिजे त हू किथे बि मलकाणी उल्टो नथी लॻे। हुन पंहिंजी वाट पाण ठाही आहे ऐं उन वाट ते हलंदे हुन तसलसल सां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते 43 किताब लिखिया आहिनि। संदसि 6 किताबनि जो विचूर अवां जे अॻियां पेश करियां थो।
पंख वॼाइनि शंख शाइरी 1983 ईस्वी। मुंहिंजी हद आकाश शाइरी 1984 ईस्वी। बम्बरकी जो बुण बुण नाविल 1985 ईस्वी। खथूरीअ जी खाण सफ़रनामो 1986 ईस्वी। गीत रामायण मराठी गीत रामायण जो सिंधी मंज़ूम तर्जुमो 1987 ईस्वी। सूर्य यात्रा शाइरी 1987 ईस्वी। मना चल मेवो कहाणियूं 1988 ईस्वी। सिज खां चंड ताईं नाविल 1989 ईस्वी। सुजाण जूं समर्पियूं मगारा मरकाणी जी सवान 1920 ईस्वी। सिंध में बि छपियल नाविलूं 91 ईस्वी। पचण खे पचाए कहाणियूं 1992 ईस्वी। रंगरेज वाह रंग दी हिंदी नाविल 1992 ईस्वी। घिंड जान बॻो आत्मकथा भाङू पहिरियूं 1993 ईस्वी। दुतारी जा बपल आत्मकथा भाङू ॿियो 1994 ईस्वी। छोए मुई नाविल 1995 ईस्वी। तबसरो तनक़ीद 1996 ईस्वी। अर्ट जो आवाज़ शाइरी 1996 ईस्वी। लप भर मेहरान अदबी मज़मून 1997 ईस्वी। बबलीअ जूं आखाणियूं ॿाराणो अदब 1997 ईस्वी। सवाल ई सवाल कहाणियूं 1998 ईस्वी। सिंधी सात में नारी हिंदी व्याख्यान 1998 ईस्वी। यरोदा जेल जूं कहाणियूं सवान 2000 ईस्वी। जीवन ने साथ अदबी मज़मून 2001 ईस्वी। गूंगे गगन सां गुफ़्तगू नाविल 2001 ईस्वी। मीरा बाईअ सां वार्तालाप मकालमाती गुफ़्तगू 2002 ईस्वी। जिते मुंहिंजा उछियड़ा सफ़रनामू 2003 ईस्वी। व्यापारी जा बपल आत्मकथा ॿई भाङा सिंध में छपियल 2004 ईस्वी। तिरकणा तिरोड़ा नाविल 2004 ईस्वी। रिश्तनि जो रक्स कहाणियूं 2005 ईस्वी सिंध में बि छपियल। सतरंग नाविल 2006 ईस्वी। अकथ कहाणी कबीर सवाना 2008 ईस्वी सिंध में बि छपियल। सफ़र दर सफ़र सफ़रनामो 2010 ईस्वी सिंध में बि छपियो। रूबरू सवाना 2011 ईस्वी सिंध में बि छपियल। जॾहिं पिरी करे थो पंधु दादा जशन सवाना 2011 ईस्वी। बेज़ुबान ज़ुबान नाविल 2011 ईस्वी। आकाश गंगा मज़मून 2012 ईस्वी। अकथ कहानी कबीर उर्दू में लाहौर पाकिस्तान मां छपियल 2013 ईस्वी। उनखां सवाइ 4 हिंदी किताब ऐं 1 अंग्रेज़ी किताब एलियस राम यरोदा जेल छपियल आहिनि ऐं सचल सरमस्त जीवन संबंधी कथा अनछपियल सूरत में संदसि पोयनि वटि मौजूदु आहे। खेसि केतिरा ई इनाम ऐं अवार्ड मिली चुका आहिनि जेका रीता शाणीअ जे अदबी कोरे जी मञता तौरु मिलिया आहिनि। रीता शाणी हिंद सिंध जे लेखकाउनि में वॾो मक़ाम रखे थी। हू बुनियादी तौरु हिकु ख़ासि तबियत जी मालिक हुई ऐं हुन पंहिंजे जीवन में इज़त ॾिनी ऐं इज़त माणी। हुन में इंसानियत ऐं माणपे वारा समूरा गुण मौजूदु हुआ। सिंधी बॉडीअ जे नामवर आलम डॉक्टर ग़ुलाम अली आलना खे सिंधूअ जी मीरा कोठियो आहे ऐं मूं पिणु आलना साहिब जो उनवान नकुल करे सिंधूअ जी मीरा हिन मज़मून जो उनवान रखियो आहे। हू वाकई मीरा जे सुरंदे जो साज़ हुई ऐं उनखां वधीक मुनासिबु उनवान रीता जे लाइ कहिड़ो थी सघे थो। सिंध हिंद जे नाज़ीम लेखिका 79 सालनि जी जमार में 15 सितंबर 2013 ईस्वी ते हिंद में लाॾाणो कयो। खेसि बेटा तौरु कविता पब्लिकेशन पारां मोहन मदो रीता शाही सिंध हिंद जी कहाणी नाले सां किताबु मुरतब करे छपरायो आहे जंहिंमें हिंद ऐं सिंध जे आलमनि अदीबनि जा तासराती ऐं फन ते सांडनि जहिड़ा मज़मून शामिल आहिनि। मोहन जो हीउ किताबु रीता जे इल्मी अदबी कोरे खे हिकु भरपूर मञता आहे, भरपूर मान आहे जेको लड़े थी। तंहिंखां सवाइ रीता जी आत्मकथा वार सिंध एक्सप्रेस में छपी रहे थी जंहिंखे सिंध में तमामु घणो पसंदि पिणु कयो वियो आहे। हूअं बि असां मजमूई तौर ते जेकॾहिं जाइज़ो वठूं त सिंधी अदब में ख़ासि तौर ते सिंध जे औरतुनि में आत्मकथाऊं तमामु थोरनि औरतुनि लिखियूं आहिनि जिन में गुलाम फातिमा शेख शेखियाणी जी डायरी, रीता शाणी ऐं पोपटी हीरानंदाणी, फातिमा ज़हरा काज़ी आत्मकथाऊं असांजे साम्हूं आयूं आहिनि। ऐं हिकिड़ी ॿी
असांजी लेखिका आहे जंहिंजी तामरी जी डायरी पिणु लिखी। अहिड़ी तरह तमामु घटि असांजी नसरीन वफ़ाई बि पंहिंजी आत्मकथा जिंदो मुंहिंजी जिंद जे नाले सां लिखी आहे, पर उनखे उन आत्मकथा घटि यादगिरियूं वधीक चई सघिजे थो, छाकाणि जो उन यादगिरियुनि जे ई सिले सां सिरसिरे सां जेको पंहिंजूं मिठियूं आहिनि जिन में न तारीख़ वार आहिनि न ॿियूं, पर उहे यादगिरियूं तमामु शाहकार यादगिरियूं आहिनि। अहिड़ियूं ई यादगिरियूं असांजे किन ॿियनि सिंध जे लेखकनि पिणु लिखियूं आहिनि। असां वटि औरतुनि सवानई अदब तमामु घटि लिखियो आहे। बहरहाल उनजे बावजूदि जेतिरो बि लिखियो आहे उहो बेबाकी सां लिखियो आहे। ख़ासि तौर ते पोपटी हीरा नंदाणी जी जेका आत्मकथा आहे तंहिं मुंहिंजे हयाती जा सोना रूपा वर्क ते सिंध तो हिंद में वॾी हलचल मचाई। मुंहिंजे साम्हूं जी असांजी रोशन शाहणी ऐं अॼोके प्रोग्राम जूं जेके ॿ लेखिकाऊं रोशन तबसुम ऐं रीटा शाहणी जिन ॿिन्ही जो पंहिंजे हिसाब सां बहितरीनु खोरियो आहे, उन्हनि खे मान ॾियणु घुरिजे, उहे मान ॾियण न बि थियूं। मूं अव्हांजे साम्हूं उन्हनि जो तफ़सीली तारीख़ी खाको पेश कयो ऐं हाणे अव्हां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरीसर खे ॾींदा इजाज़त। इनशाअल्लाह ईंदड़ हफ़्ते किन ॿियनि आम लेखिकाउनि सिंध जे आम किरदारनि सां गॾु अव्हांजे अॻियां पेश कबो। तेसि ताईं साथ सलामत सिंध सलामत। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन